अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाब ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनर नवाब शाह। ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम ॾहरी जी। PMU अस्पताल नवाब शाह जे आइसोलेशन रूम्स में दाख़िल कोरोना वायरस जा 5 मरीज़नि जी टेस्ट रिपोर्ट नेगेटिव अचण ते अस्पताल जे MS डॉक्टर सईदा रशीद बलोच, डॉक्टर ज़ुल्फ़कार शाहानी ऐं ॿिए अमले उन्हनि खे रवानो करे छॾियो। उन इहो मौक़े ते टे सहतियाब तबलीग जमात जा फॉरेनर हुआ। उन्हनि में यमन, इंडोनेशिया मुल्क शामिल आहिनि। उन्हनि मीडिया खे ॿुधायो त असांजी हिते तमामु सुठे नमूने सां सार संभाल दी वई ऐं इलाज कयो वियो। हिननि चयो त कोरोना वायरस जे मर्ज़ में जेकी फोत थी विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ कयूं था ऐं जेके माण्हू कोरोना वायरस जे मर्ज़ में जेके फोत थी विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ कयूं था ऐं जेके माण्हू कोरोना वायरस में मुब्तला आहिनि उन्हनि जे सहतियाबीअ लाइ दुआ था कयूं। हिननि अस्पताल जे इंतज़ामिया थोरा मञा उन्हनि हर हवाले सां असांजी बहितरीन सार संभाल दी आहे। उन्हनि में सागड़ ज़िले जे टंडो आदम शहर जो सहतियाब थियल अब्दुल रज़ाक मलिक ऐं नवाब शाह जे मज़र डायरी सहतियाब थियण खां पोइ बारी ताला जा शुक्राना अदा कया, पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।